वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सखर बैराज जी बहाली जो कम तेज़ी सां मुकमल करण जी हिदायत कंदे चयो आहे त सखर बैराज सिंध जे ज़रई निज़ाम जी रीढ़ जी हड्डी आहे। उन जी जदीद कारी हारियुनि जी ख़ुशहाली लाइ ज़रूरी आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि वज़ीर आला हाउस कराची में सखर बैराज जी बहाली ऐं जदीद कारी मंसूबे जे भराई बाबति अहम इजलास थियो, जंहिंमें आबपाशी खाते जे सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो ऐं लाॻापियल अमलदारनि ब्रीफिंग ॾिनी। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त 27 मां 25 नवां गेट तयार आहिनि ऐं मंसूबे जो 96% कमु मुकमल थी चुको आहे, जॾहिं त लेफ्ट बैंक कैनाल जी बहाली मुकमल ऐं नारा कैनाल ते कमु जारी आहे। वज़ीर आला मंसूबे जी बर वक़्त तकमील खे आबी तहफ़ुज़ ऐं ज़रई मईशत लाइ अहम करार ॾिनो। वज़ीर आला सिंध चयो त सखर बैराज सिंध जे ज़रई निज़ाम जी रीढ़ जी हड्डी आहे ऐं उन जी जदीद कारी हारियुनि जी ख़ुशहाली लाइ ज़रूरी आहे। वॾे वज़ीर हिदायत कई त नवां गेट लॻाइण समेत समूरा कम मुक़रर मुदे अंदरि ऐं आला मयार सां मुकमल कया वञनि।